ॾिसो जेके असांजा चिलर लॻणा हुया उनमें काफ़ी असांजा चिलर लॻी बि विया मुख़्तलिफ़ ज़िलनि में, ऐं कुझु चिलर वाक़ई रहिजी बि विया। जेके रहिजी विया उनजा कुझु काज़ हुया, उहे काज़ इहे हुया त किथे जेको आहे लैंड न पई मिले, किथे कम्यूनिटी प्रॉपर सिस्टम न ठहियो, ऐं उन्हनि जूं जेके बॉडियूं ठाहिणियूं उहे न ठही सघियूं, ऐं उहो हिकिड़ो टिको ऐं लेंदी प्रोसेस हो। उनमें कुझु शयूं रहिजी वियूं ऐं इन विच में पूरो जेको प्रोजेक्ट हो उहो कटिल थी वियो। सिंध ग्रोथ मंसूबे तहत 10 ज़िलनि में 153 चिलर किथे किथे लॻा। लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ खाते जो सूबाई वज़ीर बारी पिताफी बि अणॼाण। KTN न्यूज़ जे प्रोग्राम दी मिरर में मंसूबे जी नाकामी जो इंकशाफ थियो। सूबाई वज़ीर बि तस्दीक करे छॾी। KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे बारी पिताफी चयो त असां सिंध ग्रोथ मंसूबो कामयाबी सां पूरो न करे सघिया आहियूं। जेतिरा चिलर लॻणा हुआ ओतिरा न लॻी सघिया। मंसूबे ज़रिए कहिड़ा कहिड़ा कम करणा हुआ, KTN सूबाई वज़ीर बारी पिताफी मुकम्मल तौर बेख़बर। दी मिरर में इंकशाफ साम्हूं आयो हो त आलमी बैंक खां $26 मिलियन कर्ज़ वठी शुरू कयल मंसूबो बदउनवानी ऐं करप्शन जे वर चढ़ी वियो आहे। तुर्किया में ज़लज़ले बाद इमदादी कमन में हिस्सो वठंदड़ रेस्क्यू टीम जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात। वज़ीर आज़म पारां इमदादी कार्रवाइन में हिस्सो वठंदड़ खे भेटा पेश। वज़ीर आज़म चयो आहे त ज़लज़ले सबब मुतासिर तुर्किया जो अवाम अव्हां ॾांहुं ॾिसी रहियो आहे। तुर्किया में ज़लज़ले सबब मुतासिर इलाइक़नि में पाक फ़ौजी टीमुनि बहितरीन कमु कयो। तुर्किया में पाकिस्तानी रेस्क्यू टीमुनि केतिरनि ई माण्हुनि जूं हयातियूं बचायूं। हू रेस्क्यू टीमुनि खे भेटा पेश करे थो। सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं KP में 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। वफ़ाक़ खे चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन खे समूरियूं सहूलियतूं ॾियण जी हिदायत। 5 रुकनी बेंच जो 2 जजिस फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो। 3 जजिस जी अक्सरियत सां फ़ैसिलो ॿुधायो वियो। इलेक्शन कमीशन खे पंजाब में चूंड लाइ सदर ऐं KP में चूंड लाइ गवर्नर सां मुशावरत करे जल्द तारीख़ ॾियण जी हिदायत। अदालत चयो आहे त आइन में चूंडुनि लाइ 60 ॾींहनि खां 90 ॾींहनि जो वक़्तु ॾिनल आहे। 90 ॾींहनि में चूंडूं कराइण ज़रूरी आहिनि। सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट में ॿुधणी हेठि मामले ते पाण मुरादो नोटिस नथी वठी सघे। अदालत खे 184(3) जो अख़्तियार अहिड़नि मामलनि में इस्तेमाल न करणु घुर्जे। जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस जमाल खान मंदोखेल जो फ़ैसिले ते इख़्तिलाफ़ी नोट। ॿिन्ही जजिस चयो आहे त चूंडनि वारे मामले ते सुप्रीम कोर्ट खे पाण मुरादो नोटिस न वठणु घुर्जे। हां, जस्टिस याहिया आफरीदी ऐं जस्टिस अतहर मिनुल्लाह जे मौक़िफ़ जी हिमायत करियूं था। 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण वारी दरख़्वास्त रद्द करियूं था। इस केस के रिकॉर्ड में 5 में 7 मौजूद जज साहिबान के फैसले मौजूद हैं। उसमें से 2 मौजूद जज साहिबान ने 23 को इन पिटीशन को डिसमिस किया। आज 2 मौजूद जज साहिबान ने फिर पिटीशन को डिसमिस किया। तो 4 मौजूद जज साहिबान ने पिटीशन को डिसमिस किया। 3 मौजूद जज साहिबान ने पिटीशन को मेंटेनेबल करार दिया। बहुत क्लियर जजमेंट है। 2 मौजूद जज साहिबान ने कहा कि हम यही करते हैं जो फैसला 23 फरवरी को 2 दीगर अराकीन जस्टिस याहिया आफरीदी साहब और जस्टिस अतहर मिनुल्लाह साहब ने तहरीर की है अपने नोट कि ये पिटीशन मेंटेनेबल नहीं है, ये काबिल समाअत नहीं है।
और साथ उन्होंने कहा कि हम ये भी समझते हैं कि वो जो 2 जज साहबान के फैसला जात है वो आज के फाइनल ऑर्डर का हिस्सा है। तो मेरे ख्याल में इसके बाद ना रिव्यू की जरूरत है, ना फर्दर तशरीह की जरूरत है। कभी जज साहब की राय आने के बाद और ऑर्डर को पढ़ने के बाद हमारा मकसद ये है कि ये पिटीशन 4-3 से मुस्तरद हो गई है। 4 मौजूद जज साहबान वो दिखते हैं कि ये काबिल समाअत नहीं है। अब जो फैसला कानून और आइन के मुताबिक हाईकोर्ट के जो पेंडिंग प्रोसीडिंग है उनमें हो जाए। वधीक ॿिनि जजिस पिटीशन खे रद्द करे छॾियो आहे, जंहिं सबबि फ़ैसिलो 4-3 जी अक्सीरियत सां आयो। फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल न कंदासीं। कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त जस्टिस याहिया आफ़रीदी ऐं जस्टिस अतर मिनुल्ला पहिरीं पिटीशन खे रद्द करे चुका आहिनि। हाई कोर्ट्स में दरख़्वास्तूं ॿुधणी हेठां आहिनि जिन ते फ़ैसिलो अचणो आहे। अटॉर्नी जनरल चयो आहे त हक़ीक़तूं सभिनी जे साम्हूं आहिनि। 3 जजिस हिकु फ़ैसिलो ऐं 4 जजिस पिटीशनर रद्द कयूं आहे। तशरीह हाई कोर्ट कंदी। पीटीआई चेयरमैन इमरान खान चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद जेल भरियो तहरीक मुलतवी करे छॾी। पंजाब ऐं केपी में चूंड मुहिम शुरू करण जो ऐलान। इमरान खान चयो आहे त आइन जो तहफ़ुज़ सुप्रीम कोर्ट जो फ़र्ज़ हो। अदालत फ़ैसिले ज़रिए पंहिंजो फ़र्ज़ बहादुरीअ सां निभायो आहे। हाणे असां चूंड मुहिम ॾांहुं वधी रहिया आहियूं। के फैसले को अगर नहीं माना जाता तो सुप्रीम कोर्ट आर्टिकल 187 के तहत गवर्नमेंट को खबर भेज देगी कि 2 प्राइम मिनिस्टर पहले डिस्क्वालीफाई हो चुके हैं तो तीसरे को डिस्क्वालीफाई होने में क्या प्रॉब्लम है। तो अगर सुप्रीम कोर्ट के अहकाम पे अमल दरामद नहीं होगा, सुप्रीम कोर्ट अपना अमल दरामद कराएगी। और यहाँ पे मैं ये वाज़ेह आपको करता हूँ कि जो 5 जजेस हैं उन्होंने ये कहा है कि जो 90 दिन के इलेक्शन है उसके प्रिंसिपल को 5 जजेस ने एंडोर्स किया। इलेक्शन कमीशन को उन्होंने कहा है कि आप सदर के पास फौरन जाएं और उन्हें अपनी डेट प्रपोज करें। कल जो डेट यहाँ पे इलेक्शन कमीशन ने प्रपोज की थी वो 25 अप्रैल की थी। उन्होंने कहा अगर आप 25 करते हैं तो हम उसमें कर सकते हैं। मेरी जाती राय में 90 दिन का जो हमारी जो बंदिश है उसको किसी सूरत वायलेट नहीं होना चाहिए। पीटीआई सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे क़ौम जी फतह करार ॾेई छॾियो। फवाद चौधरी चयो आहे त अदालती फ़ैसिलो आइन जी फतह आहे। हुकूमत अदालती फ़ैसिले ते अमल न कयो त सुप्रीम कोर्ट खेनि घर मोकिले छॾींदी। शेख रशीद चयो आहे त पंजाब ऐं केपी में ईंदड़ हुकूमत पीटीआई जी हूंदी। ये फैसले को 2 जजेस ने एतराज, इस फैसले को 4 जजेस ने एतराज किया। सीरियसली जजेस ने ये क्लियर कह दिया है कि ये सुप्रीम कोर्ट का दायरे कार ही नहीं है कि सुप्रीम कोर्ट इस केस को सुने। हमने भी जेलें देखी हैं, हमें तो कभी इस तरह की राहत नहीं मिली कि रात को 12 बजे 1 बजे भी हमारे लिए अदालत मिल जाए। तो इस वक्त वो लाडला चल रहा है, ये जो कि मुल्क के लिए खतरे की बायस है। ये अगर मुल्जिम है तो उसको मुल्जिम की तरह ट्रीट किया जाए, और अगर उसके लिए जो रियायत है वो पाकिस्तान में फिर हर शख्स के लिए कानून होना चाहिए, हर शख्स के लिए। मुल्क खे आइन ॾींदड़ लीडर जे केस जी ॿुधणी नथी रही आहे। दाख़िले लाइ आधी राति जो अदालतूं खोलियूं पयूं वञनि। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त दाख़िले लाइ कानून धार ऐं असां लाइ अलॻि आहे। दाख़िलो मुल्क लाइ ख़तरो बणजंदो पियो वञे। क़ौम खे सुञाणे चुकी आहे, हाणे खेसि कुझु न मिलंदो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ इलेक्शन कमीशन में चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि अहम इजलास। केपी ऐं पंजाब में चूंडूं ऐं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते गौर। इलेक्शन कमीशन पारां ॿिन्ही सूबनि में चूंडनि लाइ सदर ऐं केपी जे गवर्नर सां ॿीहर मुशावरत जो फ़ैसिलो। सुभाणे ॿीहर मुशावरती इजलास थींदो। पीटीआई चेयरमैन इमरान खान समेत पीटीआई जे 21 अॻवाननि ते ॿ धारदार केस दाख़िल। केसनि में इमरान खान, शिबली फराज, मुराद सईद, फरूख हबीब, राजा खुरम ऐं शहजाद वसीम समेत ॿियनि खे नामज़द कयो वियो। रमना थाणे ते दाख़िल केस में सरकारी मिल्कियत खे नुक़सान पहुचाइण ऐं पुलिस एहलकारनि खे धमकाइण जा कलम शामिल कया विया। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं रिथाबंदी तहत हमिलो कयो वियो। फुटेजिस में तशदुद कंदे नज़र ईंदड़नि खे गिरफ़्तार कयो वेंदो। जुडिशियल कॉम्प्लेक्स ते हमले जो ज़िम्मेवार इमरान आहे।
इस्लामाबाद हाई कोर्ट असद उमर, अली नवाज़ अवान ऐं राजा खुरम नवाज़ जी इस्तीफ़ा मंज़ूर करण वारो नोटिफिकेशन मुअतल करे छॾियो। इस्लामाबाद जे 3 तकनि ते नंढी चूंड रोकण जो हुकुम। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो त पहिरीं अवां चई रहिया हुआ त इस्तीफ़ा मंज़ूर न थी रहिया आहिनि, हाणे चई रहिया आहियो त इस्तीफ़ा ग़लति मंज़ूर थिया आहिनि। पीटीआई जे वकील अली ज़फर चयो त पीटीआई जा एमएनएस वापसि असेंबली वञणु चाहिनि था। एफआईए पारां मनी लॉन्ड्रिंग केस में मुलविस फरज शहजादी उर्फ फराह गोगी खे पाकिस्तान आणण लाइ इंटरपोल सां राब्तो करण जो फ़ैसिलो। एफआईए फरज शहजादी खे गिरफ़्तार करण लाइ घरू वज़ारत खां इजाज़त घुरी वरिती। एफआईए ज़रियनि मूजिबि फरज शहजादी खे इश्तिहारी करार ॾियण लाइ अदालत मां रेड वारंट हासिल कया वेंदा। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां इंजीनियरिंग डिवीज़न रावलपिंडी हेडक्वार्टर्स जो दौरो। आईएसपीआर जो चवणु आहे त पाक आर्मी अर्बन सर्च एंड रेस्क्यू टीम आर्मी चीफ खे ब्रीफिंग ॾिनी। आर्मी चीफ खे तुर्किया में ज़लज़ले मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवाइनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ रेस्क्यू टीम जी कोशिशुनि जी वाखाण कई। सिंध जे इतलात वारे सेक्रेटरी नदीमुर रहमान मेमून पारां केटीएन न्यूज़ जे हेड ऑफिस ऐं काविश जे कराची ऑफिस जो दौरो। केटीएन न्यूज़ जे सीईओ मोहम्मद अतर काज़ी सां मुलाक़ात। मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। नदीमुर रहमान मेमून जो चवणु आहे त प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जा मसला हल करण लाइ हू पाण दौरा करे रहियो आहे। संदसि कोशिश हूंदी त मीडिया जा मसला जल्द हल कया वञनि। सिंध जे क़ौम परस्त तंज़ीमुनि ऐं सान्यावंदनि जा ख़दशा रद्द। सिंध में पहिरीं डिजिटल आदमशुमारी शुरू थी वई। बिना सुञाणपकार जे थींदड़ आदमशुमारी लाइ सेंसस खाते जा इंतज़ाम बि अणपूरा। अक्सर हंधनि ते अमले खे टैबलेट समेत ॿियो सामान घटि फराहम कयो वियो। अवाम बि डिजिटल आदमशुमारी खां बेख़बर बणियल। सिंध हाई कोर्ट सखर बेंच आईबीए टेस्ट पास उस्तादनि खे 2 महीननि अंदरि पघारूं ॾियण लाइ लिखत में कसमनामो जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत उस्तादनि खे 2 महीननि अंदरि पघारूं जारी करण जो हुकुम ॾींदे तालीम खाते खां अॻभराई रिपोर्ट तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। झोल भरिसां पुलिस जी वॾी कार्रवाई। मंशियात विकिरो कंदड़ फोर्सिस जी वर्दी पहिरियल जवाबदार गिरफ़्तार। करोड़े रुपयनि जी मंशियात हथ। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल 3 जवाबदारनि जे कब्ज़े मां 6 मण खां वधीक चर्च, सरकारी नंबर प्लेट वारी गाॾी, फोर्सिस जूं यूनिफॉर्म्स ऐं सरकारी सर्विस कार्ड्स हथ कया विया आहिनि। ऐं सकरन में ॾींहं ॾिठे दुकान मां लखें रुपयनि जी पुर। वाक़े ख़िलाफ़ दुकानदारनि जो धरणो। मुज़ाहिरनि जो चवणु हो त मोटरसाइकिल सवार हथियारबंद दुकान मां 5 लख रुपया पुर करे विया आहिनि। बदअमनी वधी वञण बावजूद पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे।